बे न्यूज़ में खबरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कयूं पिया ताजपुर खां। ताजपुर में नवाब गुलाम रसूल लिगारी जे बैठक ते दरगाह झोक शरीफ सूफ़ी शाह इनायत शहीद अलकादरी गादी नशीन जो भाउ सूफ़ी महबूब अली सितारी जिन जी आमद ते बहितरीन सूफ़ी बुजुर्गन ऐं उन्हनि जी तारीख़ ते कचहरी थी गुज़री, जंहिंमें दरगाह सूफ़ी फ़कीर नवाब वली मोहम्मद लिगारी जिन जो गादी नशीन साईं इनायत अली लिगारी मटियारीअ खां सैयद अलमदार शाह नवाब वली मोहम्मद नवाब गुलाम असगर नवाब अयूब खान शेर मोहम्मद जमाली नवाब अदील खान नवाब वकार अली लिगारी ऐं ॿिया पिणु मौजूद आहे। अहिड़े ख़ूबसूरत कचहरीअ खे कवरेज करण लाइ मीडिया पिणु पहुची साईं जिन सां इंटरव्यू वरितो। सूफ़ी महबूब अली सितारी जिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सिंध में 300 खां मथे दरगाहूं आहिनि जेकी सूफ़ी शाह इनायत शहीद सूफ़ी अलकादरीअ जा मुरीद आहिनि। सूफ़ी अज़म जो असुल मक़सद इंसानियत सां प्यार ऐं मोहबत सां हलण जो दर्स ॾिन। रिपोर्ट कर रहा है फैज़ जमाली, बे न्यूज़ ताजपुर।